जती जे खुतबे में गलतियों आहिनि केर तो चवे बा छॾ करमला खे वठो वलीअनि खे करमला जी ॻाल्हि सची ॻाल्हि करमला जे पीउ जे खुतबे में भी गलतियों आहिनि अॻ में त पीउ जी ग़लती कढे न जेके जेके गलतियों हुन चयूं हुन करमला है त जतोई जे खुतबे में साॻियूं ग़लतियूं बल्कि उन्हीं खां भी पुछड़ियूं ग़लतियूं पिणस जे खुतबे में आहिनि पोइ जो ही भला ख़राब आहे त पोइ अॻ में त पिणस जे लाइ चवे न करबला जे पुठियों न लॻो दस्तगीर जे पुठियों लॻो पीर हुजे सईअ जो के हुजे पीर बाबा या मलाह मुहाणो मंशर जो मुहाणो असांजो पीर थोरो आहे असांजो बगदाद वारो शहनशाह बाबा हाउर सही खल्क जो खानो ख़राब न करी द्वार के माछी जे कढ के मुहाणे जे कढ के कोरी जे कढ के मोचीअ जे कढ असां दस्तगीर जे कढ नी मुहाणे जूं ॻाल्हियूं कूड़ियूं अथव इहो मुहाणो कूड़ थो हणे इन ग़लति लिखियो आहे जतोई साहब जे खुतबे में का बि ग़लती कान्हे जेकॾहिं ग़लती आहे त पिणस जे खुतबे में आहे मां तव्हांखे हिकु दफ़ो न 10 दफ़ा ॾेखारियां उहो लिकाई वेठो उहो कॾहिं न ख़बर पवे कारो पटको ॿधणु जाइज़ आहे या न इहो बि करमला आहे न मिड़े तव्हांखे करमला जो पटको लॻाइणो आहे महबूब जो मीलाद थियो पे ख़ुशी जी ॻाल्हि इन पलीत जो नालो खयो छो इन जे ॻाल्हि ते न लॻो मुंहिंजी इन चवण ते न लॻो अल्लाह पाक सल्लल्लाहु तव्हां असांखे हिदायत फरमाए हाणे दुआ घुरो अल्लाह से सभिनी साईं खे तार्ज़ कयो कि दुआ घुरो अच्छा अल्लाहुम्मा आमीन